वाक़िया आगाह कंदासीं। सकरन भरिसां खाजो तेल सां भरियल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि शाख में किरी पियो आहे। हादसे सबबि ड्राइवर फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। क़ौमी शहर ते कराची खां पंजाब तरफ़ ईंदड़ खाजो तेल सां भरियल ऑयल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी शाख में किरी पियो। हादसे नतीजे में ऑयल टैंकर जो ड्राइवर पंटीह वरिये जो खलील अहमद मौके ते फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो इलियास ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। ख़बर अवां सां शेयर कई पिया सकरन मां। सकरन भरिसां खाजो तेल सां भरियल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि शाख में किरी पियो आहे। हादसे सबबि ड्राइवर फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। क़ौमी शहर ते कराची खां पंजाब तरफ़ ईंदड़ खाजो तेल सां भरियल ऑयल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी शाख में किरी पियो। हादसे जे नतीजे में ऑयल टैंकर जो ड्राइवर पंटीह वरिये जो खलील अहमद मौके ते फौत थी पियो, जॾहिं त हिकु ॼणो इलियास ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। सकरन मां वाक़िया आगाह कई पिया। सकरन भरिसां खाजो तेल सां भरियल टैंकर तेज़ रफ़्तार सबबि शाख में किरी पियो आहे। हादसे सबबि ड्राइवर फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। क़ौमी शहर ते कराची खां पंजाब तरफ़ ईंदड़ खाजो तेल सां भरियल ऑयल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी शाख में किरी पियो। हादसे जे नतीजे में ऑयल टैंकर जो ड्राइवर पंटीह वरिये जो खलील अहमद मौके ते फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो इलियास ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिबि ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। तफ़सील कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर मुमताज़ सियाल खां। जी मुमताज़, हादसे बाबति आगाह कजो। जी, सकरन जो क़ौमी शहर ते कराची खां पंजाब ईंदड़ खाजो तेल सां भरियल ऑयल टैंकर तेज़ रफ़्तारी सबबि ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई, जंहिं करे भरिसां रेल शाख में किरी पई, जंहिंजे नतीजे में ऑयल टैंकर जो ड्राइवर 35 सालनि जो खलील अहमद मौके ते फौत थी वियो ऐं जॾहिं त हिकु ॼणो इलियास ज़ख़्मी थी पियो। इतला मिलण ते हमदर्द समाजी एम्बुलेंस फ्री ज़रिए अस्पताल आंदो वियो, जॾहिं त लाश खे मुर्दाखाने में रखे वारसनि खे इतला कयो वियो। जी, महिरबानी मुमताज़ आगाह करण जे लाइ।